शाहजहां जे ज़माने में शाह अब्दुल्ला हिकु मशहूर फ़कीर थी गुज़रियो आहे। बादशाह जी हमेशा इहा ख़्वाहिश हूंदी हुई त हू उन्हीअ खे घुराए उन सां कचहरी कजे। हिकु दफ़े शाम जो शाहजहां बादशाह आगरा में पंहिंजे महल जे छित ते वेठो हो त हिकु दरबारी चयो, बादशाह सलामत ॾिसो हेठि मैदान तां शाह अब्दुल्ला वञी रहियो आहे। बादशाह हुकुम ॾिनो त उन्हीअ खे वञी चयो त अव्हां खे बादशाह घुरायो आहे। नौकर वञी शाह अब्दुल्ला खे ॿुधायो। फ़कीर शाह अब्दुल्ला फ़कीर बादशाह सां मिलण जे लाइ तयारु थियो। अहिड़ी तरह महल जे छित तां हिकु टोकरी हेठि लाथी वई जंहिं में रसो ॿधल हो। फ़कीर उन टोकरी में वेही रहियो। नौकर टोकरीअ खे मथे छिके खणी आया। शाहजहां फ़कीर जी वॾी इज़त कई। उन्हीअ खे पंहिंजी कालीन ते विहारे चयईं त मां अव्हां जी नेकी ऐं बुज़ुर्गी जी तमामु घणी साराह ॿुधी आहे। अव्हां सां मिलण जे लाइ वॾी ख़्वाहिश हुई। फ़कीर जवाबु ॾिनो त ए बादशाह, माण्हू मुंहिंजी अजाई साराह कंदा आहिनि। मां को वॾो बुज़ुर्ग दरवेश न आहियां। कंहिं माण्हू जो मुंहुं ॾिसी केरु कंहिं जी दिलि जो हाल नथो ॿुधाए सघे। मां त हिकु गुनहगार फ़कीर आहियां। बादशाह पुछा कई त अव्हां खे अलाह जो कुर्ब कीअं हासिल थियो? फ़कीर जवाबु ॾिनो, अव्हां पंहिंजे मुल्क जी अदना खादम सां मिलण चाहियो पिया। जॾहिं उन जो मौक़ो मिलियो त अव्हां रसो हेठि लाहे मूंखे मथे छिकी खणी आया आहियो। अहिड़ो ई मामिलो अलाह जो आहे। उहो जंहिं माण्हू खे चाहींदो आहे उन्हीअ खे पाण ॾे छिके खणी ईंदो आहे। उहो दिलि जे हर राज़ खे ॼाणे थो। उन जे लाइ हिकु इंसान जी निस्बत ईअं ई करणु आसान आहे। केतिरो ख़ुशकिस्मत आहे उहो इंसान जो जेकर अलाह जे ॾसियल रस्ते ते क़दम खणे हले। मूं त कुझु बि नाहे कयो, सिर्फ़ अलाह जी दावत ते लबैक चयो अथमि।